बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। डियर स्टूडेंट्स, अॼु असांजो क्लास सिंधी ग्रामर जे हवाले सां आहे। अंग्रेज़ी ग्रामर जे सिखण जी डोड़ में असां सिंधी ग्रामर खे बिल्कुलु विसारे चुका आहियूं। जॾहिं असांजे टेस्टुनि में सिंधी ग्रामर जा सुवाल असांजे साम्हूं ईंदा आहिनि त पोइ परेशान थींदा आहियूं त हाणे ही सुवाल कीअं हल कजनि। उन करे अॼु असां अव्हां सां सिंधी ॿोली जा हिसा ऐं उन्हनि जी तफ़सील मुकमल ऐं हिकु आसान तरीक़े सां डिस्कस करण वारा आहियूं। वीडियो आख़िर ताईं ॾिसण सां अव्हां हिन मां काफ़ी फ़ाइदो हासिल करे सघो था। क्लास शुरू करण खां पहिरीं असांजी अव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे बि प्रेस करियो त जीअं हर अचण वारी वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। ऐं यादि रहे त हर सुठी ॻाल्हि शेयर करणु सवाबे जारिया में शामिलु आहे ऐं इन करे अगरि हिन वीडियो खे अव्हां फ़ाइदे वारो सम्झो था त पंहिंजे दोस्तनि सां बि ज़रूरु शेयर कयो। सिंधी ग्रामर जे हवाले सां ॿोलीअ जा 8 हिसा आहिनि, जंहिंमें सभ खां पहिरियां इस्म, ॿिए नंबर ते ज़मीर, टे नंबर ते सिफ़त, चौथे नंबर ते हर्फ़े जुमिलो, पंजे नंबर ते हर्फ़े निदा, छहें नंबर ते हर्फ़े जर, सतें नंबर ते फ़ैल ऐं अठें नंबर ते ज़रफ़। यानी सिंधी में जेके बि लफ़्ज़ असां ॻाल्हाइण में या लिखण में इस्तेमालु कंदा आहियूं उहे हिन 8 हिसनि सां वास्तो रखनि था। इन्हनि खे कहिड़े तरीक़े सां असां इस्तेमालु कयूं था, अचो त उन्हनि जी तफ़सील सम्झूं। पहिरें नंबर में जेको सिंधी में ॿोली जो हिसो अचे थो उहो आहे इस्म। इस्म जी का वस्फ़ आहे उहा आहे त इस्म नालो आहे माण्हुनि, जॻहुनि, शयुनि, जानवरनि ऐं ख़यालनि जो। यानी इस्म असां कंहिं बि नाले खे चवंदा आहियूं, पोइ नालो कंहिं बि माण्हू जो हुजे, कंहिं जॻह जो हुजे, कंहिं शइ, जानवर, पखी या कंहिं ख़याल जो हुजे। मिसाल तौरु जीअं अली, स्कूल, कुर्सी, ॿिली, कबूतर या दोस्ती। यानी इहे नाला जेके आहिनि इहे इस्म सॾिजनि था। यानी कंहिं बि शइ ते अगरि को नालो आहे त उहो असांजो इस्म सॾिजे थो। उन खां पोइ ॿिए नंबर ते जेको ॿोली जो हिसो आहे उहो आहे ज़मीर, जंहिंजी जेका वस्फ़ आहे त ज़मीर अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके इस्म जी जाइ ते इस्तेमालु थींदा आहिनि। यानी ही उहे लफ़्ज़ आहिनि जेके असांजे नालनि जी जॻह ते इस्तेमालु कंदा आहियूं, जीअं हू, ही, असां, तव्हां, उन, उहे या मां। यानी ही जेके बि लफ़्ज़ आहिनि इहे असांजे इस्मनि जी जॻह ते कमु आणींदा आहियूं। उन खां पोइ टे नंबर ते असां पढ़ंदा आहियूं सिफ़त, जंहिंजी वस्फ़ आहे त सिफ़त हिकु अहिड़ो लफ़्ज़ आहे जेको इस्म या ज़मीर जे गुण या अवगुण खे ज़ाहिरु कंदो आहे। गुण माना तारीफ़, साराह, नेकी ऐं अवगुण माना खामी, गिला, बदी। इन ॿिन्ही सूरतुनि में असां उनखे सिफ़त चवंदा आहियूं। जीअं वॾो, ख़ूबसूरत, तेज़, सुठो। इहे असांजा अहिड़े टाइप जा काफ़ी वर्ड आहिनि जेके असांजा सिफ़त जे तौर ते इस्तेमालु कंदा आहियूं। जेकॾहिं असां चऊं अली हिकु सुठो छोकिरो आहे त हिते जेको सुठो वर्ड आहे इहा उनजी तारीफ़ आहे, इन जे करे असां इनखे सिफ़त चवंदा आहियूं। उन खां पोइ असां पढ़ंदा आहियूं हर्फ़े जुमिलो। हर्फ़े जुमिलो जो कमु छा आहे? हर्फ़े जुमिलो हिकु अहिड़ो लफ़्ज़ आहे जेको ॿिनि लफ़्ज़नि या ॿिनि जुमिलनि खे मिलाए थो। यानी हर्फ़े जुमिलो जो कमु ॿिनि लफ़्ज़नि या ॿिनि जुमिलनि खे मिलाइण जो आहे। हिन में जेके असां वर्ड इस्तेमालु कंदा आहियूं जंहिंमें ऐं, या, पर, छाकाणि त, ही अहिड़ा वर्ड आहिनि जेके असांजा हर्फ़े जुमिलो में इस्तेमालु कंदा आहियूं। उन खां पोइ हर्फ़े निदा। हर्फ़े निदा हिकु अहिड़ो लफ़्ज़ आहे जेको कंहिं माण्हू जे ओचिते अहसास खे ज़ाहिरु कंदो आहे। यानी हर्फ़े निदा कंहिंजी फीलिंग खे, अहसासात खे ज़ाहिरु करे त उनखे चवंदा आहियूं। जीअं वाह, शाबास, मार, घोड़ाड़े या कंहिंखे बि नाले तौर सां सॾु कयूं था जीअं अहमद, त इते बि असां इनखे हर्फ़े निदा चवंदा आहियूं। उन खां पोइ नेक्स्ट असांजो अचे थो हर्फ़े जर। हर्फ़े जर हिकु अहिड़ो लफ़्ज़ आहे जेको कंहिं माण्हू या शइ जे जॻह या तालुक़ खे ज़ाहिरु कंदो आहे। यानी हर्फ़े जर जो कमु इहो आहे त या त कंहिं माण्हू या शइ जी जॻह ॿुधाए या कंहिंजो कंहिं सां तालुक़ु ज़ाहिरु करे त उनखे असां हर्फ़े जर चवंदा आहियूं। हिन में जेके असां तक़रीबन वर्ड इस्तेमालु कंदा आहियूं उन्हनि में ते, सां, वटि या जो। इहे अहिड़ा वर्ड आहिनि जेके असां हर्फ़े जर जे तौर ते इस्तेमालु कंदा आहियूं। जीअं मां क्लास में आहियां
त हिते जेको मे वर्ड आहे इहो असांजो हर्फ़े जर जे तौर ते इस्तेमालु थियल आहे। इन खां अलावा नेक्स्ट असांजो जेको अचे थो उहो आहे फ़ैल। फ़ैल हिकु अहिड़ो लफ़्ज़ु आहे जेको कंहिं माण्हू या शइ जे कम या हालत खे ज़ाहिर कंदो आहे। याने फ़ैल जो कमु छा आहे, कंहिं माण्हू जो या त को कमु ॿुधाए हू कहिड़ो कमु करे थो, या कंहिंजी हालत ज़ाहिर करे। मिसाल तौरु लिखणु, पढ़णु, घुमणु, खाइणु, पीअणु, इहे जेके बि कम आहिनि इहे असांजा वर्ब जे तौर ते इस्तेमालु थींदा आहिनि। उनखां पोइ आख़िर में असां ज़र्फ़ पढ़ंदा आहियूं, जंहिंजी वस्फ़ इहा आहे त ज़र्फ़ हिकु अहिड़ो लफ़्ज़ु आहे जेको सिफ़त, फ़ैल ऐं ख़ुदि पंहिंजे ई ज़र्फ़ जी माना में इज़ाफ़ो कंदो आहे। याने ज़र्फ़ जो कमु इहो आहे त या त सिफ़त में इज़ाफ़ो करे, या फ़ैल में इज़ाफ़ो करे, या ख़ुदि पंहिंजे ई ज़र्फ़ जी माना में इज़ाफ़ो करे। मिसाल जे तौर ते तेज़, आराम सां, चङीअ तरह, रोज़ानो, तमामु, ही उहे लफ़्ज़ आहिनि जेके असांजा ज़र्फ़ जे तौर ते इस्तेमालु थींदा आहिनि। सो हीउ हुयो असांजो अॼोको क्लास। उमेदु था कयूं तव्हांखे हीउ क्लास ज़रूरु पसंदि आयो हूंदो। पंहिंजे दोस्तनि सां ऐं मिटनि माइटनि सां बि शेयर कयो त जीअं वधि खां वधि दोस्त हिन मां फ़ाइदो हासिलु करे सघनि। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।